नाज़रीन, मीरा लक्ष्मण लोधानी तरफां गडियल अरब इमारतुनि जे शहर दुबई में सिंधी सुर संगम जो खूबसूरत प्रोग्राम कोठायो वियो। प्रोग्राम में हिंद ऐं सिंध जे तमाम वॾे शाइर ऐं रागी मास्टर चंद्र के भेटा पेश कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे इसाक सूमरो। सिंध जे साहिती परगणे जे नंढड़े शहर ठारूशाह में जन्म वठंदड़ अवामी शाइर ऐं रागी मास्टर चंद्र जे कुटुंब पारां मास्टर चंद्र के भेटा पेश करण लाइ दुबई जे शेख राशिद ऑडिटोरियम में तक़रीब थी। महान रागी जे याद में थियल हिन तक़रीब में न रुगो गडियल अरब इमारतुनि जे सिंधियुनि पर दुनिया जे कुन कुर्छ खां आयल सिंधियुनि शिरकत करे प्रोग्राम खे 4 चंड लगाए छॾिया। हिन प्रोग्राम जो ख़ासि मेहमान दादा लक्ष्मण दास लोधानी, डॉक्टर राम बख्शाणी, दादा वासो शरोफ ऐं सतीश रासिंघानिया हुया। ख़ासि मेहमान दादा लक्ष्मण दास प्रोग्राम जे कामयाबीअ ते सभिनी जो थोरो मञींदे चयो त हिन क़िस्म जा प्रोग्राम फ़क़ति बहानो हूंदा आहिनि, असुल त मक़सदु दुनिया जे सिंधियुनि खे गॾु करणु हूंदो आहे। दादा लक्ष्मण चयो त मास्टर चंद्र जे गीतनि में सम्झाणी ऐं बहितरीन हिदायत रखियल आहे, जॾहिं त सिंधियुनि जो मास्टर चंद्र सां एतिरो प्यार आहे जंहिंजो को मिसाल ई नथो मिले। वालिद साहिब जा जे गाना हुननि कंपोज़ कया लिखिया, हुन जा अखर हिकिड़ो त तमामु सलीस हुआ ऐं हुननि जी जेका अदायगी ऐं कंपोज़िशन हुई न वालिद साहिब जी, उहा पंहिंजी इनफ़रादियत हुई, कमाल जी हिननि जी अदायगी हुई ऐं उहा हुनजो आवाज़ बि हुन में अहिड़ो हो जो हुनजो असरु अञा ताईं असां ते आहे, तारी आहे। असल में मास्टर चंद्र साहब हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो वॾो लेजेंड आर्टिस्ट, फनकार, शाइर ऐं हिकिड़ो वॾो संत थी गुज़रियो आहे ऐं मूं हुनखे तमामु घणो ॻायो आहे। हूअं बि मूं ते फ़र्ज़ु थिए थो, ख़ासि करे मुमताज़ लाशारी ते, त मां सिंधी ॿोलीअ जो प्रचारी आहियां। मां सिंधी कला, सिंधी मौसीक़ी ऐं पंहिंजी लिटरेचर जो, उनखां अलावा मुंहिंजो कल्चर रिच कल्चर आहे सिंध जो, त मां हिकिड़ो नुमाइंदो आहियां पंहिंजे सिंध जो, पंहिंजी ॿोलीअ जो। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे त मुंहिंजी सिंधी ॿोली वधे विझे। मास्टर चंद्र साहब ॾाढा वॾा फ़नकार असांजी कम्यूनिटी, सिंधी कम्यूनिटी जा आहिनि ऐं मां हुननि खे ॾाढो प्यार कंदो आहियां, ॾाढो फॉलो कंदो आहियां। त हीअ मुंहिंजे लाइ ॾाढी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे कि मां हिते अची करे हुननि जे लाइ हुननि खे श्रद्धांजलि थो ॾियां, ट्रिब्यूट पे थो कयां दुबई में अची करे। जो अॼु मौक़ो मिलियो आहे, ईअं त लॻे पियो दरवाज़ा खुली विया आहिनि, दिलियूं खुलियूं आहिनि, असल में मौज लॻी पई आहे। तव्हां बि हुते ॾेखारियो, तव्हां माण्हू ॾिसंदा सभु त ख़ुशि थींदा, चवंदा भाई सिंध त सिंधी आहे। सिंधी गाने हमारे चंद्र साहब के गाने कितना, और उनको इस सालों से सुन रहे हैं, एंजॉय कर रहे हैं, कितनी बड़ी श्रद्धांजलि है। हम लोग सीखते हैं हमारे सिंधी भाइयों से, जो हमने सीखा है वो ये है कि वर्क हार्ड एंड एंजॉय इन योर लाइफ। बहुत अच्छा लग रहा है जब कम्युनिटी मिलकर साथ में परफॉर्म मतलब एंजॉय करती है, शो रखते हैं। अच्छा लगता है अपनी कम्युनिटी में एक भाईचारा, एक प्यार होना चाहिए और यंग जनरेशन के लिए बहुत अच्छा मैसेज है कि अपनी लैंग्वेज को ना भूलें, अपनी मदर टंग को। थी सके असां वॾनि जूं कहाणियूं ॿुधियूं आहिनि, असांखे ॿुधायो वियो आहे कि हुतां जी आबो हवा, हुतां जो खाधो पीतो, असां कॾहिं विया कोन आहियूं, असां एतिरो न सौभाग्य कोन्हे, पर जल्दी मौक़ो लॻंदो सिंध घुमंदुमि। सिंध सां ॾाढो प्यार कंदो आहियां, शायदि सिंध वारा सिंध सां एतिरो प्यार कोन कंदा हूंदा जेतिरो मां सिंध सां प्यार कंदो आहियां। ऐं मूंखे हेतिरी ख़ुशी थी आहे कि सिंध मां, हिंद मां, सॼी दुनिया मां असांजा भाउर भेनरूं आया आहिनि हिन प्रोग्राम खे ॾिसण लाइ। ऐं हेतिरी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असां सिंधी भाउर भेनरूं इकट्ठा थींदा आहिनि ऐं असांजो मक़सदु ई आहे कि असांजी सिंधी ॿोली, असांजी सिंधियत अॻियां वधे। जीअं सिंध में एतिरा सिंधी असांजा प्यारा भाउ मास्टर चंद्र जा वॾा फैन आहिनि, हिंद में, सिंध में ख़ासि करे असां त हुते ई रहंदासीं। अॼु बि असांजो घरु आहे हुते मुंहिंजे ग्रैंडफादर जो। मूंखे ॾाढी दिलि थींदी आहे कि मां हिकु दफ़े हुते वञा। मैं और बाकी के 40 लोग सिर्फ प्रोग्राम के लिए मुंबई टू दुबई आते हैं, कोई न्यूयॉर्क से आए, कोई सिंगापुर से आए। तो हाँ, वो देख के हम लोग को बहुत अच्छा लगता है, हमारा सिंधी कम्युनिटी और बढ़ता है और हाँ मज़ा आता है। मुंहिंजी जेको जन्म स्थान आहे वो सखर आहे ऐं मां 85 में MBBS करे चाणक्य मेडिकल कॉलेज में हिते आयो। पर यकीन कयो, असांजो रूह अगर जिस्म हिते आहे त रूह हुते आहे। छो जेको सिंध जी सकाफ़त आहे, जेका सिंध जी ॿोली आहे, जेका सिंध जी मिठास आहे, जंहिं सिंधू नदीअ जो पाणी पीतो आहे, उहो कॾहिं बि सिंधी भाषा खे न विसारे सघंदो। असांखे जो दुबई में वेठो सिंधियत लाइ माना प्यार थियनि, सिंधी प्रोग्राम तमामु सुठे नमूने कनि था, जाम मज़ो अची वियो। मास्टर चंद्र त सिंध में मशहूरु आहे, पर असांजे हिंदुस्तान में मशहूरु आहे। अॼु ताईं सिंध में मास्टर चंद्र जा गीत ॻाया वेंदा आहिनि। प्रोग्राम में हिंद ऐं सिंध जे तमाम नामियारनि कलाकारनि मास्टर चंद्र जे पुट मास्टर महेश चंद्र,
सिंध खां आयल रागी मुमताज़ लाशारी, दुनिया जे मञल कॉमेडी किंग जॉनी लीवर, रागी मोहित लालवाणी, कॉमेडी किंग जी धीउ कॉमेडियन जिमी लीवर, मोहित सेवाणी ऐं रागी कमलेश फन जो मुज़ाहिरो करे तक़रीब में शिरकत कंदड़नि खे झुमायो ऐं ख़ूब दाद पिणु माणियो। खबर को नहीं माथा है। अरे तू ले निकल शिकार है ना ए बिना चलिया जो औकात पे नहीं कहीं गाल करे। उन मौके ते बॉलीवुड जी नाले वारी अदाकारा ऐं अॻूणी मिस इंडिया सिमरन आहूजा प्रोग्राम में आवाज़ टीवी जी रिपोर्टिंग जी साराह कंदे आवाज़ टीवी जे दुबई जे रिपोर्टर इसाक सूमरे खे दाद पिणु ॾिनो।